बबुलो वेझो ठेड़ी शहर में रिंद ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि औरतुनि ऐं पाड़ेसरियुनि सां गॾु बाअसर माण्हुनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी घुर कई आहे। मुज़ाहिरे जी अॻवानी अख़्तियार मलिक, अब्दुल रशीद मलिक, इमदाद रिंद, इसहाक अब्बासी, एजाज़ मलिक, ज़ाहिद रिंद, गफ़ार रिंद ऐं अमजद कुरैशी करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पैसनि जी ॾेती लेती खां खजूर फैक्ट्री जो मालिक नजीबुल्ला अब्बासी असां सां मुसलसल ज़ियादतूं करे रहियो आहे। कुझु वक़्तु अॻु हिन इमदाद रिंद मथां कूड़ो केस दाख़िल कराए गिरफ़्तार कराए खेसि जेल मोकिले छॾियो हो, जेको हींअर ज़मानत ते आज़ादु थियो आहे। हिननि चयो त 3 ॾींहं अॻु नजीबुल्ला अब्बासी जो चवणु हो त संदसि साथी रिंद बिरादरी जे घरनि में दाख़िल थिया, पुरलुट कई ऐं 13 साला नौजवान इनायतुल्ला रिंद खे अगवा करे विया आहिनि, जंहिंजो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हिननि SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मामले जो नोटिस वठणु, अगवा कयल नौजवान जी बाज़ियाबी ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।